सखर में हफीज़ लाशारी की रिपोर्ट मुताबिक सखर के इलाके इलाहाबाद कॉलोनी नज़द बोर्ड ऑफिस के रिहायशियन इलाके में मुबैना तौर पर मंशात फरोशी जुआ के अडन ऐं ॿियुनि गैर कानूनी सरगर्मियुनि के खिलाफ सखर प्रेस क्लब आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कियो। मुज़ाहिरीन साइट एरिया पुलिस के खिलाफ शदीद नारेबाज़ी कंदे इल्ज़ाम हयो त साइट एरिया पुलिस के काफ़ी भेरा शिकायतों ऐं दरख़्वास्तूं ॾियण के बावजूद मुबैना मंशात फरोशनि ऐं जुआ जो अडो हलाइण वारे अनासरनि के खिलाफ के भी तकड़ा कदम नाहिन खया विया। उन मौके ते अलाहाबाद उर्फ डाडा महर गुलाम कादिर दुनिया ऐं ॿियनि हितां जे रवासिन प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त अलाहाबाद कॉलोनी ऐं मुबारक नज़द पेप्सी कोला जे इलाक़नि में मुबैना तौर मंशात ऐं जुआ जा अडा सरेआम हली रहिया आहिनि, जंहिं सबबि इलाक़े जा रहवासी ख़ासि करे औरतूं ऐं ॿार शदीद मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त इलाक़े में मुबैना तौर मंशात जो इस्तेमाल ऐं जुआ जी सरगर्मियुनि जे सबबि नौजवान नस्ल मुतासिर थी रही आहे। नशो वापराईंदड़ माण्हू नशे जी हालत में घिटियुनि ऐं रस्तनि ते वेठल नज़र ईंदा आहिनि, जंहिं करे रहवासी औरतुनि जो गुज़रण परेशानी के मुंहुं ॾियण जहिड़ो आयो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त हिननि ऐं उन्हनि जे ख़ानदान खे तहफ़ुज़ फ़राहम करे मंशात विकिरो कंदड़नि मुलविस माण्हुनि के खिलाफ सख़्त कानूनी कार्रवाई की वञे।